तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर। उलमा अहले सुन्नत, जमात अहले सुन्नत। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलामु अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा। अम्मा बादु फ़क़द क़ालल्लाहु तबारक व तआला फ़िल कलामिहिल क़दीम वल फ़ुरक़ानिल हमीद। सुभान अल्लाह। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुभान अल्लाह। क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम मुख़बिरन व आमिरा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका। सुमी पिया हो न या पढ़ण कोन थो अचेव? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, मरहबा। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। सब पढ़ो सब। अस्सलातु वस्सलामु अलैका। हेरे हेरे अस्सलातु वस्सलामु अलैका या अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, गले में डाल दो पट्टा मोहम्मद की गुलामी का। गुलामाने मोहम्मद, गुलामाने मोहम्मद जान, गुलामाने मोहम्मद जान देने से नहीं डरते, ये सर कट जाए, ये सर कट जाए, एक बार नहीं 2 बार कट जाए, 2 बार नहीं 3 बार कट जाए, 3 बार नहीं 4 बार कट जाए, 4 बार नहीं 1000 बार कट जाए, ये सर कट जाए या रह जाए लेकिन परवाह नहीं करते। जोर सा चो सुभान अल्लाह, हथ मथे करे चो सुभान अल्लाह। या मोहम्मद मुस्तफा कुर्बान तेरे नाम पर, पाक सच्चा है दीन तेरा हूँ फिदा इस्लाम पर। बहुत शीरी नो लजीजो पाक तेरा नाम है, जो अदब से नाम ले वो लायके इनाम है।
निहायत वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ सामईन किराम, मुझा अजीज दोस्तों, प्यारा बुजुर्गों ऐं भाइरो, अल्लाह तबारक व तआला जा लखें एहसान, उन मालिक करीम रब जा किरोड़ा करम, जंहिं रब पाक अवां असांखे अॼु हिन शहर हिंगोरजा में खुदा जे नेक सालेबाने जी याद में जलसो करायो वियो आहे। उन जलसे में अल्लाह ताला अवां असांखे शरीक करे क़ुरान मजीद जे ॿुधण ऐं ॿुधाइण जो सुनहरी मौक़ो नसीब फरमायो आहे। मुंहिंजे पाक नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आहे, तव्हां अहिड़ो अमल कयो, अहिड़ियूं नेकियूं कयो जो तव्हांजे मरी वञण खां बाद में तव्हांखे माण्हू चवनि त इहो नेक हो, भलो हो। यानी दुनिया में अहिड़ो कमु कयो जो बाद में तव्हांखे माण्हू नेकीअ सां यादि करनि, सुठियुनि ॻाल्हियुनि सां यादि करनि, बहितरीन नमूने सां यादि करनि। अल्लाह ताला फरमाए थो, मलाइको मुंहिंजे बाने खे त 2-3 साल थी विया आहिनि, दुनिया जो जान छॾे अची कब्र में सुतो आहे, पर अॼु बि हिंगोरजा में माण्हू था चवनि त इहो माण्हू भलो हो। भला हाणे जेकॾहिं सभु था चवनि भलो हो, मुंहिंजे बाननि सां भलायूं कंदो हो, जेको मुंहिंजे बाननि सां बानो भलाई कंदो आहे, मां अल्लाह हुन सां भलाई कंदो आहियां। अहिड़ो अमल कयो जेके माण्हू तव्हांखे नेकियुनि सां यादि करनि, सुठियुनि ॻाल्हियुनि सां यादि करनि। इहा अल्लाह जी वॾी नेमत आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे बि अहिड़ा नेक साले बच्चा ॾे जेके असांजे वञण खां बाद में असांखे क़ुरान करीम ऐं मुस्तफ़ा जे हदीस पाक जे बयान ऐं सहाबा किराम जे अज़मत जे जलसे में बयान कंदी जाइ ते असांखे यादि करनि। ही पहिरियों जलसो आहे। दोस्त पे ॻाल्हि कईसीं, ये जलसा पाण वली मोहम्मद मरहूम रहमतुल्लाह अलैह मल्हाईंदो हुयो। उहो तमामु सुठे नमूने सां इंतज़ाम अॻ में कंदो हो जनरेटर जो, छो त हुनखे ख़बर हुई न त हिंगोरजा वारा सदाई बिजली खे बंदि रखंदा आहिनि वाइज़नि में। जिते अल्लाह जो क़ुरान हलंदो आहे उते शैतान पंहिंजी शैतानी बि कंदो आहे। उहे पंहिंजूं तरह तरह जूं कोशिशूं कंदो आहे त क़ुरान न ॿुधायो वञे, न पढ़ियो वञे, छो त क़ुरान रहमत आहे न। जागो नथा मुंहिंजे ख़्याल में। हे साबिर हुसैन त हर वक़्तु मूंसां गॾु हूंदो आहे, जलसनि में केस्टूं खपाईंदो आहे, काथे 100 कैसेट वयसि, काथे 200 वयसि। वाइज़ ॿुधई, मां चयो बाबा हाणे मूंखे छॾ, हमेशह वाइज़ मुंहिंजा थो ॿुधे, बस दादू जो मौलवी साहब तुंहिंजे लाइ मोहम्मद अज़ीम ई खोड़ अथई। मूंखे चई भला ॿिया मौलवी नथो ॿुधाए। मां चयो उहो अहिड़ो इश्क में वाइज़ कंदो आहे जो दिलि थी चवे त सदाई हुनजो वाइज़ पियो ॿुधिजे। मां चयोमांसि अॼु मां बि ॿुधण आयो आहियां, वाइज़ साईं जो ॿुधणो आहे। तव्हांखे मज़ो आयो या न ॻाल्हायो त सही? सुभान अल्लाह, आयो न मज़ो? मां ॾिठो पे तव्हांखे मज़ो आयो पे, छो त जॾहिं मज़ो ईंदो आहे न त सुन्नी मुर्की करे चवंदो आहे सुभान अल्लाह। जरा एॾे फेर त मां ॾिसां त ॿुध केरु थो ख़राब करे। केरु थो चवे तव्हां निंड आहियो? पाक नबी जा आशिक रात गुज़री वञे त गुज़री वञे, पर मुस्तफ़ा जा दीवाना ऐं आशिक चवंदा नबी जी तारीफ़ पई हले। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पाक नबी फरमायो, तव्हां नेक अमल कयो, अहिड़ो अमल कयो जेको तव्हांखे माण्हू नेकियुनि सां यादि करनि। पर जॾहिं नेकियुनि सां यादि कयो वञे त अल्लाह उनखे बख़्शे थो, जन्नत थो ॾे, पर जंहिंखे क़ुरान पाक जे जलसे में यादि करे घुरे त उहो बख़्शबो या न? ॾाढा चओ सुभान अल्लाह। अजीज दोस्तों, प्यारा बुजुर्गो ऐं भाइरो, अल्लाह तबारक व तआला पंहिंजे फज़ल ऐं करम सां अवां असांखे घुरियो आहे। राति जो काफ़ी अरसो गुज़री चुको आहे, काफ़ी हिसो गुज़री चुको आहे। दुनिया हिन वक़्तु सुती पई आहे, माण्हू आराम था करनि, के वरी टीवियुनि जे प्रोग्राम, के कहिड़े प्रोग्राम में आहिनि।
अल्लाह तव्हां खे घुरियो आहे जो तव्हां खे हिन महफ़िल में रब शिरकत करण जी सआदत नसीब कई आहे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। क़ुरान पाक अल्लाह जो किताब आहे। कंहिंजो किताब आहे? अल्लाह जो किताब चो रहमत आहे। अल्लाह जो किताब भला जिते रहमत हूंदी आहे उते ज़हमत हूंदी आहे। अल्लाह जो क़ुरान जे क़बर ते पढ़ियो वञे उन क़बर ते अल्लाह जी रहमत हूंदी आहे न। ॻाल्हायो। जंहिं मैदान में पढ़ियो वञे उहो अल्लाह जो उन मैदान ते अल्लाह जी छा हूंदी आहे? ॾाढा ॻाल्हायो। क़ुरान तो फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व इज़ा क़ुरिअल क़ुरान फस्तमिऊ लहू व अंसितू लअल्लकुम तुरहमून। जंहिं जाइ ते अल्लाह जो क़ुरान पढ़ियो वेंदो आहे, जंहिं जाइ ते अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कई वेंदी आहे, पढ़ण वारो केर बि हुजे पर शर्त ईमान वारे जी आहे। ईमान वारो जॾहिं अल्लाह जो क़ुरान पढ़ंदो आहे, अल्लाह ताला फरमाए चुप करे वेहण तव्हांजो कमु आहे, ख़ामोश थी करे वेहण तव्हांजो कमु आहे, तवज्जो सां वेही करे ॿुधण तव्हांजो कमु आहे, मोहबत सां वेही करे ॿुधण तव्हांजो कमु आहे। अल्लाह फरमाए थो लअल्लकुम तुरहमून, तव्हांजे मथे रहमतन जामी वसाइण मां अल्लाह जो कमु आहे। वारो किताब मुझे सोने हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा नाज़िल थियो आहे। नाज़िल करण वारो अल्लाह आहे, जंहिंते नाज़िल कई मुहम्मदुर रसूलुल्लाह आहे, जंहिंखे नाज़िल कई कलामुल्लाह आहे। अल्लाह नाज़िल करण वारो बेअयब आहे, जंहिंते नाज़िल कई मुहम्मद अरबी बेअयब आहे, जंहिं कलाम खे नाज़िल कई फरमाए थो बिस्मिल्लाह रहमानिर्रहीम अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह। ओ दुनिया वारो, दुनिया जे किताबनि में शक थी सघे थी, पर मुंहिंजो किताब क़ुरान करीम उहो किताब आहे जंहिंमें को शक नाहे, जंहिंमें को शुबो नाहे, हिन में को ऐब नाहे, छो त हिन खे नाज़िल करण वारो बेअयब आहे, हिन जे गुण जंहिं ते नाज़िल थिए थो उहो बि बेअयब आहे। त अल्लाह जो किताब किताबुल्लाह कलामुल्लाह बि बेअयब आहे। अल्लाह जो कलाम रहमत आहे, जंहिं जाइ ते पढ़ियो वञे उहा जाइ रहमत वारी आहे। मस्जिद में पढ़ेस रहमत आहे, घर में पढ़ेस रहमत आहे, क़बर ते पढ़ेस रहमत आहे, जंहिं बि जाइ ते पढ़े रब जो क़ुरान रहमत आहे। अल्लाह जो उहो कलाम आहे, जहन्नम खां बचाए जन्नत में पहुचाईंदो आहे। चओ सुभान अल्लाह। मुसलमानो, तव्हां पंहिंजे बचड़नि खे क़ुरान पढ़ायो, तव्हां बि क़ुरान पढ़ो, क़ुरान पंहिंजे पीउ माउ जी क़बर ते वञी पढ़ो। ॾाढो त चओ, पर पढ़ंदे क़बर तुंहिंजे पीउ माउ जी रोशन थी वेंदई। मलाइक चवंदा क़बर वारा, मलाइक छो था छॾियूं भॻा वञो, अज़ाब पिया कयो, गुर्ज़ पिया हणो, पर ॻाल्हि कहिड़ी आहे, छॾियूं था वञो। क़बर छो खुली वई आहे, रोशनाई छो थी वई आहे? मलाइक चवंदा आहिनि मथे ते निहार। क़बर वारो मथे ॾिसंदो आहे, ॾिसी करे चवंदो वाह हाफ़िज़ साबिर, तोखे मां क़ुरान यादि करायो। अॼु मुंहिंजी क़बर ते बीठो क़ुरान पढ़ी, तुंहिंजे क़ुरान पढ़ण जे करे मलाइक छॾे भॼी आहिनि अज़ाब करण वारा। हाणे ख़ुशख़बरी ॾियण वारा मलाइक था अचनि, ओ क़बर वारा उहे गुनाहगार पर पंहिंजे बच्चे खे क़ुरान पढ़ाई। अॼु तुंहिंजो बच्चो तुंहिंजी क़बर ते क़ुरान पढ़ी रहियो आहे। अल्लाह करीम सखी आहे, रब तोखे क़ुरान जी बरकत जे करे माफ़ी ॾेई छॾी। सुभान अल्लाह। अल्लाह जो कसम आहे, क़ुरान दुनिया जे अज़ाबनि खां बि बचाईंदो आहे। मुसलमाननि जो हिकिड़ो ॻोठ आहे, मुसलमाननि जी हिकिड़ी बस्ती आहे, उन बस्ती में मुसलमाननि जा बच्चा क़ुरान पढ़ंदा आहिनि। चओ सुभान अल्लाह। ॻाल्हि वणे त सुभान अल्लाह चओ। छा पढ़ंदा आहिनि?
तव्हांजो ॻोठ मुसलमाननि जो आहे न, आहे न? हिंगोरजा में हिंदू भी हूंदा, वाणिया हूंदा त आहिनि हर शहर में। ही शहर पाका वाणियनि खां मुबारक हुजे। मुसलमाननि जो ॻोठ आहे, वॾी बस्ती आहे मुसलमाननि जी। मस्जिदूं आहिनि, मस्जिदुल मजावाज़ी दुआ मुसलमानो पंहिंजा बचड़ा मोकिलियो, अल्लाह जे क़ुरान पढ़ण जे लाइ बच्चा मोकिलियो। मुसलमाननि जा बच्चा ईंदा आहिनि। उन मुसलमाननि जी बस्तीअ में हिकिड़ो हिंदू लॻे आयो। जीअं साईं मौलवी साहब मोहम्मद अज़ीम तोखे हिंदूअ जी नियाणीअ जो किस्सो ॿुधायो आहे, अॼु मां बि ॿुधायां। हिंदू लॻे आयो आहे मुसलमान जी बस्तीअ में, उनजी नंढड़ी न्याणी आहे। मुसलमाननि जे न्याणियुनि सां रांदि कंदी आहे, रांदि कुॾंदी आहे, बाज़ारनि में ॿारनि सां खेॾंदी। पर आज़ान थी आहे, निमाज़ थी वई। हाफ़िज़ साहब ऐलान कयो, मुसलमाननि जा बचड़ो अचो, अल्लाह जे क़ुरान जो सबक़ वठो। मुसलमाननि जा बचड़ा भॼंदा विया। उहा हिंदूअ जी न्याणी मुसलमाननि जे बच्चनि सां उहा बि मस्जिद में आई। मस्जिद में सबक पढ़े थी, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॾाढो त चओ न, क़ुरान पढ़े थी। पढ़ंदे पढ़ंदे हिकिड़ो सिपारो यादि कयईं, वरी ॿियो सिपारो यादि कयईं, वरी टियों सिपारो यादि कयईं, वरी चोथों सिपारो भी याद कयईं। घणा घणा? हे कुबर छोकिरो पे मूंखे ज़ोर ॾे, मूंखे चई साईं मुंहिंजी तव्हां सां मोहबत आहे, यासिर नालो अथसि। चए पियो त मूं वटि तुंहिंजूं केस्टूं 4 आहिनि। साईं खे मौज़ू ॾिनो चैन जो। ॾाढा त चओ सुभान अल्लाह। 4 सिपारा क़ुरान करीम जा नंढड़ी यादि कया आहिनि। हिंदूअ खे ख़बर न आहे, हिंदियाणी खे ख़बर न आहे। हिकिड़े ॾियारे उहा न्याणी घर आई आहे, चए थी अम्मा मानी ॾे। मां चयोसि अम्मा मानी फुलानी जॻह ते पई थी। उहा मानी खणण लाइ वई आहे, जीअं मानी में हथ विधई परे थी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां ॿुधी वरितो, मां उथी आ, चए थी न्याणी छा पई पढ़ी? उहा न्याणी बि चयो मां क़ुरान करीम जी बिस्मिल्लाह पढ़ी आहे। मां चए थी न्याणी ख़बर थी असीं हिंदू आहियूं, असांजो क़ुरान सां कोई वास्तो नाहे। तूं छो थी पढ़ी? उहा हिंदू जी न्याणी थी चवे अम्मा तुंहिंजो क़ुरान सां वास्तो हुजे या न हुजे, पर मां त दिल जो सौदो करे वेठी आहियां। उमयो पुछा पियो करे, बिलाल मां तोखे सौदे वठण लाइ मोकिलियो आहे, छली ख़ाली छो खणी आई? हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला तो चवे त हा तुंहिंजी छली ख़ाली आहे, पर मूं वटि जेका छली सां भरे आयो आहे। उमयो चए तो बिलाल तो वटि बि कहिड़ी छली हुई? चए तो मैया तो वारी छली हथ में आ, मूं वारी छली मुंहिंजी छाती में आ, जंहिंखे चइबो आहे दिल, या दिल मां दिल भर खे ॾेई आयो आहियां।
या दिल मां यार खे ॾेई आयो आया उमैयो चए तो नालो छा अथसि कंहिंखे ॾेई आयो आहे दिल चए तो मैया उनजो नालो अथई मुहम्मद कहिड़ो मुहम्मद साईं पढ़े पियो मुहम्मद रसूलुल्लाह उहो मुहम्मद जेको अल्लाह जो रसूल आहे ओ बिलाल मां सरदार आया चए तो दुनिया जे चंद मारल जो दुनिया जे चंद मारल जो सरदार तो सदाई मां एड़े खे दिल ॾेई आयो आहे जेको ज़मीन वारन जो बि सरदार आहे आसमान वारन जो बि सरदार आहे ज़मीन जे मथां रहण वारन जो बि सरदार आहे ज़मीन जे हेठां रहण वारन जो बि सरदार आहे जंहिंखे अल्लाह क़ुरान में ही ॻाल्हि बयान करे मोकिलियो आहे वमा अरसलनाका इल्ला रहमतल आलमीन ओ मैया सरदारा जहान जो आलमीन जो सरदारा आलमीन ले रहमत बनी आयो आहे उहा न्याणी थी चवे पई अम्मा तू चए थी असीं हिंदू आहियूं पर मां त दिल ॾेई आई अॼु मुस्लमान जो पुटु क़ुरान पढ़ंदो पढ़ंदो उस्ताद जी मार मिली वई मस्जिद छॾे भॼी वियो पर जे उस्ताद जी चमाट लॻी पोड़ी नानी दंद भॻी चेल कुॿी दौड़ंदी किरंदी मुल्ला जे मथां कावड़ी थी अचे मुंहिंजे पुट खे चमाट छो आहे न मौलवी साहब सां छेड़ो क़ुरान पढ़ाइण वारे सां पर मां थी चए तो न्याणी इहो जेको किताब पी पढ़ी इहो मुसलमान जो किताब क़ुरान जंहिंजी बिस्मिल्लाह पढ़ी थी तुंहिंजो पीउ ईंदो मां तुंहिंजे पीउ खे ॻाल्हि ॿुधाईंदीमांइ हू ॾाढो मारींदुई हेॾे ॿुधजांइ ॾाढो मारींदुई ॾाढो कुटींदुई न्याणी चवे थी ॻाल्हि ॿुधी छॾजांइ मूंखे मार क़बूल आहे मुंहिंजी अम्मा जेकॾहिं मुंहिंजो बाबो मूंखे ज़रा ज़रा करे छॾींदो मूंखे पुरज़ा पुरज़ा करे छॾींदो मां जान ॾेई सघां थी पर अल्लाह जो क़ुरान न ॾींदीमांइ मां क़ुरान न छॾींदीमांइ नारे तकबीर नारे रिसाला नारे तहक़ीक़ नारे सुन्नत मां जॾहिं इहा ॻाल्हि कई आहे न्याणी जवाब ॾिनो आहे शाम जो टाइम थियो आहे न्याणी जो पीउ आयो घरवारी कावड़ी वेठी आहे चए थी मां चवंदी हुई माई त हिंद मुस्लमाननि जे घरनि जे वेठो न वेहूं मुसलमाननि जे पाड़े में न वेहूं छो त पाड़े में वेहण जो असर थींदो कलाक खां करीब हिकिड़ी दरगाह जेका 3 कलाक सफ़र कयमि चपलनि में नीचारा चवंदा आहिनि उते ख़ुदा जो वली दफ़न कयूं सैयद अब्दुल गनी शाह 3 साल 9 महीना 6 ॾींहं गुज़री विया बुज़ुर्ग ख्वाब में अचे पियो मूंखे हिन कब्रिस्तान मां कढो चवण लॻा छो चई त मुंहिंजे पाड़े में वहाबी दफ़न थियल आहिनि मां कसम खणी थो ॻाल्हि कयां मां तकरीर करे आयो आहियां उते उर्स में बुज़ुर्ग थो चई शाह साहब फवाए लॻतनी खां दूर
पखा पापड़ खां परे परावा अड छांग तनी जी छद के धनारो धार चरण मौलवी ने चयो त असांजे वस कंगाल ॿार आहे छो कढूंसि न कढंदासीं मुफ्तियुनि खां फतवा पुछऊं जवाब ॾिनो रात जो बुज़ुर्ग डंडो खणी मुफ्तीअ जे मथे मां तो चवां कट मूंखे पलीतनि जे पाड़े मां कढी फलाणी जाइ ते दफ़न कयो 3 साल 9 महीना 6 ॾींहं गुज़रण खां बाद में कबर खोटियो खुशबू पे आई आहे सैयद जी कबर हुई सुभान अल्लाह सैयद भी सुन्नी जो सुभान अल्लाह ये जे कढियो तो खुड़ीअ जिथे रखियल हुई बुज़ुर्ग जी उन खुड़ीअ में खड्डा जेका पानी सां भरियल खलीफ़े लही करे पानी पीतो आ बुज़ुर्ग के कढी ॿी जाइ ते दफ़न कयो अर्ज़ पे कयम पाड़े जो भी असर थींदो आ माई कावड़ी वेठी आ पंहिंजे मुड़ुस के मां चवंदी हुई मां त मुसलमाननि जे पाड़े में न वेहूं हाणे वेठो आ खाधो ई खटियो चवण लगी मुर्स चवण लॻो छा थी पियो आहे छो थी कावड़जे चवण लॻी ॻाल्हि ही आहे तो वारी न्याणी जेका आहे 4 सिपारा अल्लाह जे क़ुरान जा यादि करे वई आहे का ॻाल्हि ई कोन्हे मिंट था कयूंसि मिंट था मोटायूंसि उस्तादनि खे माण्हुनि चयो वञ बा मौलवी गुल मोहम्मद फिरी वियो तो ची का ॻाल्हि ई कान्हे पैसा वता हूंदा मोटाए ॾींदासीं असां वरी डबल करे ॾींदासीं पाणे मोटी ईंदो छो त मुल्लो ई डबल न पैसा ई डबल थो ॾे डबल हा मुसलमानों हेॾो तवजो कयो मूंखे ऑपरेशन वधीक करणी न आहे मां थकल सफ़र जो बि आहियां जलसनि जो बि तवजो सां ॿुधजायो न्याणी बीठी आहे उन जो पीउ थो चवे का ॻाल्हि न आहे नंढड़ी ॿार आहे बच मां तूं हणंदासीं सुधरी वेंदी मुसलमानो हिंगोर जा जो चोर त न आहे चोरी करे थाने ते पहुचे बस सचू पुतरा लगे चए बाबो भी चोरा डाडो भी जाए चल तब मुर्स मानू पराए घर में गिरण सोलो आ जने सोटा दा पवन त पो खबर ही नथी पवे पराया पांजा सब बत्ती थाने ते घुराइंदो जेको चोर ना है चंदो यो भी चोर दो अरे बे कदे केर दई चंदो आप साबिर सातू सिपाही जी कारी टोपी सा पातो न खबर न चार बस तुझो नालो खई ना हल बुला तू भी चोर है छो तो पान भी सिपाही चोर तो साध भी चोर चोर साध मामलो मिक्सा एको जलसो हुजे रोड तो हुजना त पो गाल कजे हा वारो कंदा आहिनि देरी न था करनि पोइ पुछे न फोन ते ॼाणे फलानो आहे साबिर जो भाउ तव्हां ॿधो आहे चई क़ुरान ॾे ते आहे ई कोन्हे कराची खां मां फोन कया न आहे चई क़ुरान ॾे असां वटि कोन्हे वरी कढियूं 5 मिंटनि में हाणे कढो सभा सुन्नी कराची खां बि बिगड़िया आहिनि मुसलमान दुनिया जो नौजवान बस सचू पुत्रा लॻल कूड़ के सच करे वेंदो आ सच के कूड़ करे वेंदो आ हिंदू जो मुर्स तो चवेस का गाल नाहे पंजी न्याणी आ इन जो सुधारण में का देर नाहे न्याणी के तो चवे ओ मुजी न्याणी मां बुधो तू अल्लाह जो कुरान पढ़ी रही आ वा न्याणी चए थी हा बाबा मां 4 सिपारा कुरान जा याद कया हाय हाय हेड़ो नौजवान डंडा लगनि था अकीदे के छॾे थो ॾे पर ॿुध जाए औरतुनि जो ईमान औरतुनि जो खुदा जी दुनिया में वली जेकॾहिं मर्द थी गुज़रिया आहिनि त औरतूं बि वली हाणियूं थी गुज़रियूं आहिनि
हजरत हसन बसरा में रहे तो खुदा जो कामिल वली उन इलाके में हजरत राबिया बसरी भी रहती है। मेरे पूछा हजरत राबिया जी दिल में तड़प पैदा थी आती कि खुदा जो वली रादो आ वनी जियारत करे अचांस। हाय जो मुल्ला तो चले जी यहाँ की औरती जाती है कलंदर पे। अरे असांजा कलंदर ते वञे तुंहिंजी रेवेंट वञे त का परवाह ही न थी। हाँ जी मर्द चिल्ले पे गया पेशावर पीवी कराची चिल्ला लगा रही है। वलियों पे जाते हैं खुदा के वली की ज़ियारत के वजह गुनाह हो हा। ओ मुला अज दी तई तो वट को राबिया बसरी जड़ो वली ना है उहा वली यानी थी वने हजरत राबिया बसरी हजरत हसन बसरा जे दीदार जे लाए दरबार ते पहुंची पुछो गई हजरत हसन बसरा का थे मुरीद वेठा चवण लगा सा जो साईं चिल्ले देओ। केड़ो चिल्लो बिस्तरन वारो हुन जो कारे हुआ चिंतरिया में चिल्लो थो पचाए। खुदा जी बानड़ी दरिया जो रुख कयो आ किनारे ते पहुचे त दरिया जे पानी जे मथा मुसल्लो आ मुसल्ले जे मथा हजरत हसन बसरा है अल्लाहु अकबर करे नमाज में बीठो आ कदे क्याम में आ कदे रुकू में आ कदे सजदे में आ कदे अतहियात में आ खुदा जी वलियाणी दिसी करे चयो हसन बसरा पांजो कमाल थो देखारे मां भी पांजो कमाल देखारिया। बीबी साहब ये पांजो मुसल्लो छुड़ाए मुसल्ले के चई न पानी ते भी जाए न जमीन ते मथे भी हवा ते अॻियों भी जाए त पोयों हसन बसरा ॾिसे त का अॻियों भी वलियाणी बीठी हवा ते मुसल्लो विछायो पियो नमाज पढ़े थी बीठी हसन बसरा भी सलाम वराई बीबी राबिया बसरा सलाम वराई हसन बसरा तो चवे हवा ते भी थी देखारी त मां भी का कमाल वारी आया हवा में पखी भी पींदा है। हजरत राबिया की जवाब दे जे हवा ते पखी पींदा है तो पानी ते मच्छी भी तरंदी आ भला तुंहिंजो कहिड़ो कमाल। सुभान अल्लाह आज पे क़यामत तो खुदा जे बानियो अल्लाह जो बानियो औरतन जो ईमान बुधाया है न्याणी के पी तो चले अम्मा खबर थई मां तुंहिंजो बाबो आया। पहिरों प्यार सां समझाइबो आहे न दा। हाँ न्याणी चयो बाबा तू बराबर बाबो आ न्याणी चवण लगी तू मुझो बाबो आ साईं बाबू कंदा हो बाबे के या पोड़ो कुराड़ो कुराड़ो मुंह वारो पोड़ो अमड़ के वरी चवंदा मुंह वारी पोड़ी असां मुंह वारी पोड़ी बाबो न चवंदो। मुसलमान होए तो तवज्जो कयो न्याणी चए थी मां सुञाणिया थी तूं बाबो चवण लॻो त मां तोखे मथे ते तगारियूं खणी पालियो आहे न्याणी चए थी न छो चवण लगी मां कुरान खां पुछा कई कुरान जवाब दिनो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाह जो
कुरान तो चले तवाजे सजे जहान जो पालनहार अल्लाह वा बाबा तो न पालियो आ मुखे अल्लाह पालियो आ ॾाढा सुभान अल्लाह नथो चवी जोर सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिंदू चवण लॻो अल्लाह पालियो ते जी हाओ चिकेड़े अजकल भी पैसी आहिनि न बुढ़ड़ीअ जो बेड़ो तारियो दस्तगीर कीअं तारियई बुॾल बेड़ो माण्हू मरी विया किरी खिंडरी विया को काथे मच्छीअ जे पेट में को काॾे वरी को काॾे को काॾे वरी दस्तगीर दुआ घुरी सभु वरी बेड़े ते जीअरा थी आया मञण में ॻाल्हि नथी अचे छा कयूं पंहिंजी ॻाल्हि मञण में अचेसि थी सुन्नी दस्तगीर जी ॻाल्हि मञण में नथी अचेसि तोखे पालियो न्याणी चवण लॻी आज पुछे तो अल्लाह जो हाणे ॿुध चए तो अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम सुभान अल्लाह ओ मुंहिंजा बाबा मूंखे उन अल्लाह पालियो आहे जेको दाइमा क़ाइमा अञा पुछा तो कहे केड़ो अल्लाह न्याणी जवाब थी देस चवण लगी अल्लाहुल्लज़ी रफ़ा समावाति बिग़ैर अमद तरौनहा सुम्मा इस्तवा अलल अर्श वसख़र शम्स वल कमर कुल्लु यजरी लिअजलिन मुसम्मा युदब्बिरुल अम्र युफ़स्सिलुल आयात लअल्लकुम बिलिक़ाइ रब्बिकुम तुक़िनून सुभान अल्लाह अञा तो पुछा करे न्याणी केड़ो अल्लाह न्याणी जवाब थी दे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर पुछंदो तो वञे न्याणी ॿुधाईंदी थी वञे हिंदू चवण लॻो अम्मा मां तुंहिंजो पीउ न थींदो मां हे अमल तुंहिंजे तोखां बेज़ार थी वेंदी न्याणी जवाब थी दे बाबा सभु बेज़ार थी वञो भल थी वञो मुंहिंजो अल्लाह मूं सां गॾु मां क़ुर न छॾींदुसि न छॾींदुसि हाणे हिंदू मशवरो करे थो पंहिंजी घरवारी तवजो कयो ॻाल्हायो घरवारी सां मशवरो थो करे छा कयूंसि मारियूंसि मुलनि मशवरो कयो मुली गुल मोहम्मद खे पैसा ॾियूं पैसा जो न वरिता मान त कूड़ा केस कयूं कूड़ा केस त अंदर कराए पोइ मञराईंदासीं पर मुजाहिद की गर्दन कट तो सकती है लेकिन किसी गैर के आगे झुक नहीं सकती अल्लाह मशवरो करण लगा ज़ाल मुर्स चवण लगा हाणे कीअं कयूं न्याणी सां मज़हब सभिनी खे प्यारो हूंदो आहे तव्हांखे प्यारो आहे न या रसूल अल्लाह जे नारे ते असां जान ॾियण लाइ तयार आहियूं सिद्दीक़ अकबर जे लाइ असां जान ॾियण लाइ तयार आहियूं
फारूक आजम जी अजमत ले असां जान देण ले तैयार आहियूं, उस्मान जी सखावत ते असां जान देण ले तैयार आहियूं, हैदर करार जे नारे ऐं उन जी बहादुरी ते उन जे लाइ असां जान देण ले तैयार आहियूं। सुभान अल्लाह। ॾाढा त चओ न आयो त्या हाय उहा न्याणी चवण लॻी आहे नंढड़ी आहे ईअं बि न आहे न, ईमान जी ॻाल्हि अथव, ईमान हिंगोरजा वारनि खे ख़बर आहे अलाए न ईमान केतिरो वॾो आहे। हिंगोरजा जॾहिं शहर जो आहे किलो 2 मण वॾो आहे, किथे आहे वॾो? हाँ ईमान वॾो आहे। मां तोखां थो पुछां भा अल्लाह ताला क़ुर पाक में चयो आहे त रोज़ा मां ईमान वारे ते फर्ज़ कयां, त पोइ हेॾो मोटो मतारो डंडो ॾोटरो पुछा करे त रोज़ो थी चई तबियत सही न आहे, पोइ हिन वटि ईमान काॾे वियो? पर पुछा करे नंढड़े यासिर जेतिरो हिन नंढड़े जेतिरो छा नालो अथई अमीर, हिन खां पुछा कर चवंदो आहे रमज़ान जो रोज़ो आहे। ख़बर पई त ईमान वॾे ऐं नंढे ते न आहे, जे अल्लाह नंढड़े खे ॾे त रोज़ेदार आहे, जे न ॾे त माशा अल्लाह मुल्लो बि रोज़ा नथो रखी सघे। थाणे में हिकिड़े दफ़ो वञण थियो रमज़ान जे महीने में, हे मप सूबेदार मुच्छूं हुजनि सां मोटरसाइकिल जो ब्रेकूं कल्च कल्च सिगरेट पियो कीअं जो कई जीअं नज़र पए त पटको बदलो मां अंदर जो आयुमि थी। मां चयो साहिब तूं सूट भली हण, मां वटि कोई कोन्हे सज़ा, पाण वठंदा हो वञी माण्हुनि खे त रोज़ा नथा रखो। साईं तबियत सही न आहे। मां चयो वॾो बुखार अथई। वॾो बुखार तोखे कुर्सीअ ते वेठो आहे, ड्यूटी ते आयो आहे, बीमार आहे। मुसलमानों के ईमान जो ज़र्रो नंढड़े ॿार खे ॾे, उहो ॿार जान ॾियण लाइ तयार आहे पर ईमान ॾियण लाइ तयार न आहे। उहा नंढड़ी छोकिरी थी चवे बाबा मां जान ॾेई सघां थी, पर अल्लाह जो क़ुर न छॾींदी मां। हाणे ॿई ज़ाल मुड़ुस मशवरो पिया करनि, छा पिया करनि? ॾाढा त चओ न त कीअं मारियूं न्याणीअ खे, कीअं मारियूं? औलाद मिठी आहे हिंदूअ खे या मुसलमान खे, पर मज़हब ते ग़ैरत खे ॾिसो। ऐं तो असां मुसलमान नंढड़े बच्चे खे जमात उस्तादगी लॻे त क़ुर जे हाफ़िज़ सां विढ़ण लाइ तयार आहियो। हीउ असांजो ईमान आहे, हीउ असांजी मज़हब सां मोहबत आहे। हिंदू आहे पंहिंजी न्याणीअ जे मारण जा मनसूबा थो करे त असांजे मज़हब खे छॾियो अथई, इहा न्याणी न खपे। केॾो प्यारो हिंदू खे पंहिंजे मज़हब सां। अल्लामा इकबाल चए तो कौम मज़हब से है, मज़हब जो नहीं तो तुम भी नहीं, और जज्बे बाहम जो नहीं तो महफले अंजम भी नहीं। हिंदू ज़ाल मुड़ुस था चवनि सोटो हणी मारियूं, ज़ाल चयो त सोटो हणंदे हे हिंगोरजा जा मौलवी छॾींदई कोन, त न्याणी मुसलमान थियसि मारे विधई, मूंखे बि जेल में विझाईंदे, पाण खे बि। कीअं मारियोसि भला? ज़हर ॾियोसि, डॉक्टर चकास कंदा, मथां केस थी पए। भला कीअं मारियो? अञा ज़ाल मुड़ुस मशवरो था करे त मथे खां ठोड़ो थी ॾाढ़ीअ तस्बीह खणी शैतान पुग राम 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 राम। उन्होंने जो क्या है तुम्हारा काम?
चिमाया तबलीगी मशवरा करना है, मशवरा बड़े मशवरे करते हैं। अगर तव्हां मशवरो था कयो तो मां भी मशवरो ॾियण आयो। ईअं न मारियोस तव्हां वटि के जोगी ईंदा आहिनि। केर केर जोगी। अॼुकल्ह बि जोगी निकिता अथव। समझी वञ ॻाल्हि में। हा जोगी निकितो ईंदा आहिनि नांग खणी। जी हा ईंदा आहिनि। इहे नांगनि खे फासाए ईंदा आहिनि दस्तगीर के हुते में। हाय हाय केॾी तारीफ़ पियो करे साईं मोहम्मद अज़ीम सोणे दस्तगीर जी। कंहिंखे लॻनि पिया तीर ऐं कंहिंजा चेहरा पिया थियनि खंड खीर। मूंखे हिकिड़ो जोगी पियो चवे मौलवी साहब दस्तगीर जो हुदो ॾेई असां नांग फासाईंदा आहियूं, पर हिकिड़ो अहिड़ो नांग बि हूंदो आहे जेको दस्तगीर खे बि न मञींदो आहे। मां चयो हुनजो नालो भला ॿुधाइजी। लुंडी। छा लुंडी लुंडी। मां चयो दस्तगीर खे अॼु ॾींहुं ताईं लुंडी नथी मञे। हो नांगनि में लुंडी आहे, माणनि में लुंडी। पोइ माणनि में बि लुंडियूं आहिनि, नांगनि में बि लुंडियूं आहिनि। सभु क़ौम लुंड नथो चवां। लुंड न ईद निश्ती है वाह लुंड साहब। मुतरा न कुछ मत का ज़ाहिर खने बलूची हम समझे ना इशर समझा न बयाई। ठीक है ना। ये दस्तगीर जो होते वारो पर नांगन में भी किस्म आए। नाग पकड़जी दो तव्हां वटि जोगी अचे पोइ नाग ख़रीद करे छबी में बंदि कयो। जॾहिं न्याणी मानी घुरण अचेव इहो छबी में इशारो कयोसि नाग टंगींदुसि मरी वेंदी। तव्हां ते को केस न हूंदो। मां शैतान जी तव्हांखे मशवरो ॾियण आयो। हिंदू ऐं हिंदियाणी खे ॻाल्हि वणी वई। वाह जो मशवरो ॾिनई। हाणे मशवरो मिली वियो। दरवाज़ो खड़कियो आहे। मुरली वॻी। मौलवी अॼुकल्ह वाइज़ थो करे छाजो दस्तगीर छाजो पीर। मां चयो जोगी अञा तुंहिंजी मुरलियूं वॼा तुंहिंजो दस्तगीर सां तालुक ई कोन्हे। आहे न। वरी कंडियारे में रही सजण साईं जी गिला करे। निमकारा में सजण साईं जे हिकिड़े फ़कीर जे थुक जे मट बि न आहे तूं। खाई मदीने वारे साईं जे सदके ऐं उन जे लाइ चवई ॻाल्हियूं। मुसलमानो ॿुधजो तवजो सां अर्ज़ पे कयमि। उन शैतान मशवरो ॾिनो आहे। नांग ख़रीद करे उहा हिंदियाणी छबीअ में बंदि करे कोठीअ में रखे। जॾहिं नंढड़ी वई आहे मस्जिद मां क़ुर जो सबक वठी मोटी आहे। घर पहुती आहे मानी जे। मां चयुसि फलाने कमरे में फलानी कुंड में छबी पई अथई। हुनजे अंदरि मानी पई आहे वञी खणी खा। यानी जॾहिं पहिरियों दरवाज़ो टपी आहे खोले थी दरवाज़े खे पढ़े थी बिस्मिल्लाह रहमान रहीम। वरी ॿिए दरवाज़े ते पहुती आहे पढ़े थी बिस्मिल्लाह रहमान रहीम। मां दरवाज़े खे ॿाहिरों बंदि कयो। हाणे कमरो ॼाणे नांग ॼाणे न्याणी ॼाणे। कुंड आहे। हाणे दरवाज़े जे सोराख़ मां ॾिसे थी त न्याणी करे छा थी।
वरी न्याणी जॻह छॾी कई खणण सां चवे थी बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ये खणी ढकणो खोलियई न नांगा न मनिया विच में नवन लखन जो लाज को हार जी सूरत में पियो। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे ताकीद, नारे हैदरी, नारे पीर, अल्लामा गुल मोहम्मद लाशारी साहब ये पंहिंजे गिचीअ में विझी दरवाज़े जे मोटिया चेती अम्मा दरवाजो खोल। मां चवण लॻसि मां छॾीअ में छा हो चवण लॻी अम्मा न मानी न ॿियो कुझु हार पियो हो जेको गिचीअ में विधियूं बीठी बिस्मिल्लाह पढ़ी अल्लाह जे क़ुरान जी बिस्मिल्लाह नांग खे नवन लखन जो लाल बणाए सघे थो। जय वली मोहम्मद फ़कीर साते जे मरहूम जे ईसाले सवाब लाइ हेॾियूं नातूं पढ़ायूं वयूं, क़ुरान करीम जो तिलावतूं करायूं वयूं, आलिम तकरीरूं कयूं, अर्ज़ कया नसीहतूं कयूं। सच ॿुधाए त क़बर जा नाग बि भॼी विया, क़बर रोशन थी विया। सुभान अल्लाह। ये याद कबो अपन दुनिया में छॾियल वालदैन खे ये याद करा जीअं ही तरीक़ो पियो ॾिसी। अर्ज़ पे कयम न्याणी दरवाज़ो खड़कायो मां ॾिठो दरवाज़ो खोलियई। मुई वारे खे इजाज़त आहे भल ॾिसे कोई बि हिते सुम्हंदो न। ताड़े वेठो त जीअं मौलवी तव्हां खे पकड़े फेराए थो त केरु सुतो पियो आहे, सुतल बि आफरिया पिया आहिनि के। पर अर्ज़ पे कयम त उन न्याणी जॾहिं दरवाज़ो मां खोलियो न्याणीअ जे गिचीअ में नज़र कयईं लाल पियो अथसि। मां चवण लॻी ओ मुंहिंजी न्याणी जल्दी कर मूंखे कलमो भराए मुसलमान कर। जेकॾहिं मुसलमाननि जे किताब क़ुरान जी बिस्मिल्लाह नांगनि खे लाल बणाए सघे थी त पोइ ॿुधाए क़ुरान जा 30 सिपारा क़बर जे अरीश नांग खां बि बचाईंदा। सुभान अल्लाह। मुसलमानों क़बर में हिकिड़ो नांग जेको बेनमाज़ीअ जे लाइ अज़ाब लाइ मुक़र्रर आहे, जंहिंजो नालो अरीश आहे। जॾहिं उहो नांग ज़ाहिर थी पवे ॾिसण सां हिंगोर जा वारा अस्तम परवाज़ थी वञी उनजी दहशत खे ॾिसी न सघनि। उहो नांग टे पारीअ जो ईंदो आहे मुर्दा वटि, मुर्दा खे चवंदो आहे उथ उथंदो मलाइको उथारींदो। हिसाब किताब वरितऊंसि, बेईमान निकिरी पियो, नबी खे न सुञातई। हाय हाय जॾहिं अज़ाब कर नांग आयो आहे डंगण ही पुछंदो आहे नांग अल्लाह जो वास्तो अथई छॾ मूंखे न डंग, मां तुंहिंजी शकिल खां ॾिसी ड्रिजां पियो। नांग चवंदो आहे मां असर जी निमाज़ आहियां। जॾहिं आज़ान मिलंदी हुई तूं चवंदो अदा दिल साफ़ निमाज़ माफ़। सोणी अली मुर्तज़ा जी निमाज़ कज़ा थी आहे,
अली जे अखियुनि में गोड़ा अची आया मदीने वारे घोट जे सीने ते किरिया आहिनि साईं जाॻियो आहे फरमाइनि था अली तूं कॾहिं बि न रुनो आहे अॼु छो थो रोए हैदर करार जवाब थो ॾे सोना मां त ख़ुदा जो शेर आहियां पर अल्लाह जे ख़ौफ़ रुआरियो आहे निमाज़ असर मां न पढ़ी आहे सिज लही वियो आहे इन जे करे रोआं थो अली निमाज़ कज़ा करे पढ़ साईं जे मां कज़ा कंदुमि त मुरीद बि पोयां कज़ा करे पिया पढ़ंदा मालिया खां रब जो पुछा करे निमाज़ कज़ा छो कयई मां कहिड़ो जवाब ॾींदुसि सोना मूंखे निमाज़ अदा करणी आहे अली सिज लही वियो आहे अली फरमायो साईं मां ॾिसां थो सिज लही वियो आहे पर मूंखे इल्म बि ख़ुदा ॾिनो आहे मुंहिंजा सोना मां को जाहिल न आहियां मां आलिम आहियां तूं जेकॾहिं इल्म जो शारा पारा मां तुंहिंजो दरवाज़ो ज़रूर आहियां साईं मूंखे ख़बर आहे सिज लथो ज़रूर आहे पर तूं मुस्तफ़ा जे मोटाई सत तुंहिंजे मोटाइण में अलीअ जो ईमान आहे त देर न लॻंदई कीदो सिख पता कीदा देही ते चढ़ी पियो तूं संजगे अल्लाह बारीदो राईंदो मी अल्लाह मूंखे कहिड़ी ताक़त सदाई मुला पिटल क़ुरान के समझे ही ना अकीदे के समझे ही ना अल्लाह जी ज़ात जो कसम और तेरिया जा सबाल में गड कयो मुझे अलीअ जे ज़रिए जे इल्म जो बराबरी न करे सघंदे अली आलिम इल्म जो दरवाज़ो ओ अली शेर खुदा फरमाए तो साईं मां को वहाबी जाहिल न आहियां मां आलिम तुंहिंजो गुलाम आहियां साईं तुंहिंजो सको सौट आहियां ख़ातून जन्नत जो घोट आहियां साईं हुसैन हसन जो बाबो आहियां सुन्नियन जो काबो आहियां न छॾींदो मां मस त मौक़ो ॾिनो थी बस सुबुह थी सुभान अल्लाह तो कंदो न बा 4-5 देगूं खाई वेठा हो असां त वेठा हुई सुभान अल्लाह असांजी मानी पोइ खाइणी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह बाबा साल में ही जलसो मुकर्रर कर रब ॾींदो सुभान अल्लाह हाय हाय हेरे तवज्जो कजाए ताली सोड़ो तो चए सोड़ा सिज क्यों भारी दो भी अल्लाह वाह लाही दो भी अल्लाह वाह पर मां अलीअ जो इल्म थो चवे मुंहिंजो इश्क थो चवे मुंहिंजा महबूब तुंहिंजे हथनि जे खणण जी देर आहे लथल सिज जे वापसि थियण में का देर न आहे मां अली निमाज़ कज़ा न कंदो मां वक़्त ते अदा करे ॾेखार सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॿुधायो त पोइ अली जा मुरीद ओ अली जा मुरीद कूड़ी दावा न कर अली कज़ा निमाज़ ल रोनो आ तू भी रोई ॾेखार मस्जिद में निरार गसाए ॾेखार प्यार मस्जिद सां करे ॾेखार पर शेरे खुदा जॾहिं इहा ॻाल्हि कई आहे मुंहिंजे सोणे हबीब अरबी अजीब मदनी मुजीब अल्लाह जो कसम सां तव्हांजे दिल जो तबीब हथ मथे करे चओ सुभान अल्लाह हाय हाय सुभान अल्लाह आफरीना साइकिल वारो केतिरी देर खां वठी वेठो आहे सभिनी खे क़ुरान छिके आयो आहे
मुंहिंजे असांजे वस जी ॻाल्हि न आहे। वाजे हिंगोर जा जे मुलनि खे बि जलसो नसीब न थियो आहे। अलाए जेको मुलनि जूं पार्टियूं बाजियूं अलाए छा साबिर जे जलसे ते अलाए न आया। अलाए मूं ते नाराज़ न अचनि त न अचनि, पर आशिक परवाने को चिराग के बुलबुल को फूल बस। हर आशिक के लिए है अल्लाह का रसूल बस। पर जे मुला तू न ॿुधो वाइज़ त हिते अल्लाह तो पंहिंजा बाना बि मोकिलींदो आहे, मलाइक बि मोकिलींदो आहे मुंहिंजो क़ुरान ॿुधो। सुभान अल्लाह। अॼु रात जो काफ़ी सो गुज़री वियो आहे, अल्लाह पंहिंजे मलाइकनि खे मोकिलींदो आहे। मलाइक हो जिथे मुंहिंजो ज़िक्र थिए मुंहिंजो ज़िक्र वञी ॿुधंदा कयो। हाणे जलसो पूरो थींदो, मलाइक मोटी वेंदा, तव्हां घर मोटी वेंदो, असांजो जलसो ख़त्म थींदो, अल्लाह जलसो शुरू कंदो। मलाइको काॾे विया हुयो चई गोर जा। ही मां वाइज़ नथो कयां, मुंहिंजे पुराणे यार बि कयो आहे। हाणे अब मां तोखां थो पुछां, अल्लाह तो मलाइकनि खां पुछे त काॾे विया हुयो? छो अल्लाह हिंगोरजा में कोन्हे जा? ख़बर कोन अथसि मौली गुल मोहम्मद मौली मोहम्मद अज़ीम वाइज़ कयो आहे, साबिर करायो आहे पंहिंजे पीउ जे ईसाले जवाब जे लाइ, नथो ॼाणे? जेको चए थो मां साह जे रग खां वधीक वेझो आहियां, मलाइकनि खां तो पुछा करे विया हुयो काॾे? अचो सभु मलाइक आयासीं, हिंगोरजा वियासीं। छाजे लाइ विया हुयो? साईं जलसो। हाँ वाइज़ो हुजे, क़ुरान जो चयो। भला छाजे लाइ कयूं, छा पिया चवनि, छा पिया ॻाल्हाइनि? सॼो अहवाल मलाइक चवंदा साईं जॾहिं क़ुरान ॿुधनि पिया, हिंगोरजा जा मुस्लमान हेठि वेही करे चवनि पिया सुभान अल्लाह। मलाइको सुभान अल्लाह जी माना छा आहे? साईं तुंहिंजी ज़ात जी पाकाई पिया बयान करनि, बार बार पिया चवनि सुभान अल्लाह। ॾाढो था चओ सुभान अल्लाह। हाणे मां जेकॾहिं न चवां दादा तूं सुभान अल्लाह चओ, तुंहिंजे घर जे दरवाज़े ते हिकिड़ो निम जो वण पोखींदुसि, हिकिड़ो। मां चवां थो 10 दफ़ा चवंदे यार वण जी क़ीमत 500 रुपया आहे, मौलवी साहब सुभान अल्लाह सां तो पोखराए ॾे वण। पर अल्लाह तो चवे त सुभान अल्लाह चवण वारनि जे लाइ जन्नत में अहिड़ो वण पैदा कंदुसि जो सॼो ॾींहुं सफ़र करे उन जी छांव न खुटी सघंदी। सुभान अल्लाह। अहिड़ो वण अल्लाह जा मलाइक था चवनि मौला रात गुज़री थी पई वञे, पर तुंहिंजा बाना तुंहिंजी मोहबत तुंहिंजे रसूल जी मोहबत में जागन पिया। ऐं मोहबत अहिड़ी शइ आहे जेका अदना ख़्याल बणाईंदी आहे। मोहबत अहिड़ी शइ आहे जेका निमके निकमे आदमी खे कार आमद बणाईंदी आहे। मोहबत अहिड़ी शइ आहे जो रंग जो कारो बिलाल आहे त शक्ल जो सादो आहे, पर मोहबत मदीने वारे साईं सां कई। कैसा चाचा ॻाल्हाए त सही कोड़ो हू काॾे वियो वेठो था बैटरी डाउन थी वई छा? हज़रत बिलाल शक्ल जो सादो आहे, रंग जो कारो आहे। मके जा माण्हू मदीने जा माण्हू बिलाल खे ॾिसण लाइ तयार न आहिनि। जीअं बाज़ार में अॻियो ईंदो आहे माण्हू एॾी नफ़रत पिया करण, बाज़ार छॾे वञनि त इहो रंग जो कारो शीधी टपी वञी ॾिसूंसि न। पर जॾहिं आशिक बिलाल मुंहिंजे महबूब जो थियो आहे, मोहबत रखई,
अल्लाह फरमायो बिलाल तोखा माण्हू नफ़रत कंदा कंहिं न कम जी शकिल ॾिनी मां सादो सुथड़ो कारो बणायो मां पर तुंहिंजी मोहब्बत अहिड़ो रंग थी लाए दुनिया जा सभु तो बिलाल सां मोहब्बत कंदई पर बिलाल जॾहिं मुंहिंजे साईं जो आशिक़ थियो आहे अल्लाह जे हबीब जी दरबार में हिकिड़े ॾियारे वेठो आहे मुंहिंजा साईं बिलाल खे ॾिसण वेठा ॾिसी करे आसमान खे ॾिसी वरी मुर्गन बिलाल खे ॾिसी खिलनि वरी मथे ॾिसी वरी बिलाल खे ॾिसी खिलनि ये बिलाल के ॾिसी आसमान के ॾिसी साईं खिलन पया मां साईं जे खिलण तां सदके वञा ओ मुला ओ मुला ओ मुला मट्री ही दंदन जी कट वाछा ट्रेडियोस हेठा चप हेठ कयोस मथा मथे कयोस मट्री दंद जी कढेस पर 29 जी ऊंधाई महबूब मुर्गन मुझे साईं जे दंद मुबारक जी 40 पत्ती ज़ाहिर थे आशा विञायल सुई लपी वठे रोशनाई ये तो सुबह तक जाग गई हाय हाय सुभान अल्लाह सुभान सब सुन्नी आयो मारे साधन तो मुर्की कयो था सुभान अल्लाह अरे बुध जाए हजरत बिलाल के ॾिसी मु आसमान के ॾिसी मुंहिंजा दिल पर नबी मुर्गन पया बिलाल पुछे तो साईं मूंखे ॾिसी छो था खिलो ओ बिलाल मां मोहम्मद कीअं न खिलो जो तोखा मदीने जा माण्हू नफ़रत कंदा पर बिलाल जॾहिं तूं मूंसां मोहब्बत रखी आहे अल्लाह आसमाननि खां मलाइकनि खे मोकिलियो आहे वञो मुंहिंजे यार जे यार बिलाल जी ज़ियारत करे